कराची में पैरामेडिकल स्टाफ के तशद्दुद जो निशानो बणाइण खिलाफ ग्रैंड हेल्थ अलायंस के सर ते हैदराबाद में भी पैरामेडिकल स्टाफ और डॉक्टरन पारां ओपीडीज़ जो बाइकआउट करे एहतजाज किया वियो आहे। उन सिलसिले में वधिक तफ़सील लाइ SS न्यूज़ जो रिपोर्टर गुलाम मुस्तफ़ा सोलंकी टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी गुलाम मुस्तफ़ा, हैदराबाद सेहत खाते जे मुलाज़मन किथे एहतजाज कियो आहे? जी आशा, बिल्कुल कराची में पैरामेडिकल स्टाफ के तशद्दुद निशानो बनाइण खिलाफ ग्रैंड हेल्थ अलायंस के सॾ ते हैदराबाद में पैरामेडिकल स्टाफ और डॉक्टरन पारां OPD जो बाइकाट करे एहतजाज किया वियो आहे। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त सिविल अस्पताल हैदराबाद, भिटाई अस्पताल लतीफ़ाबाद और सिंध अस्पताल कासिमाबाद के मुलाज़मन OPD जो बाइकाट किया है। उन सां गॾु एमरजेंसी जो पिणु बाइकाट किया है, जंहिं सबबि अस्पताल में ईंदड़ मरीज़न के शदीद मुश्किलातुनि जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे ऐं परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ऐं जेके मरीज़ दवाउनि लाइ आया आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि। ऐं मुज़ाहिरो कंदड़ मुलाज़मन जो चवणु आहे त पंहिंजे हक़नि लाइ एहतिजाज कंदड़ मुलाज़मन ते सख़्तु तशद्दुद कयो वियो आहे, जेको हिकिड़ो शर्मनाक अमल आहे। हिननि चयो त असां पंहिंजे जाइज़ मुतालबनि जे लाइ एहतिजाज कयो, जंहिं ते असांखे तशद्दुद जो निशानो बनायो वियो आहे। हिननि इहो चितारिनो आहे त OPD ऐं एमरजेंसी जो बाइकाट जेको आहे सो जारी रहंदो जेसिताईं हिननि जा मुतालबा मंज़ूर न कया वेंदा। ऐं हिननि जा मुतालबा जेके आहिनि उहे मंज़ूर न कया विया त एहतिजाज जो दाइरो अञा वधायो वेंदो।